जुडो में जमड़ाऊ केनाल की बगी माइनर में पानी की अतरादू खोट खिलाफ़ आबादगारन पारा मेन मिठी मिरपुखास रोड ते नबीसर मोड़ वट एहतजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे सख्त एहतजाज किया पियो वञे। उन मौके ते आबादगारन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत सिंध एरिगेशन डिपार्टमेंट का मुतालबो थो करियां त धराणे जेको मुतालबो कयो आहे उहो जाइज़ आहे ऐं उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे, उन्हनि जॻहियुनि ते पाणी पहुचायो वञे। जे ग़रीब मिसकिन जेके सुवाल कनि था, जेके मुतालबो कनि था, उहो हक़ ऐं सच जे बराबरि आहे। नारा केनाल के हींअर पाणी फराहम कयो पियो वञे चीफ इंजीनियर सखर तरफ़ां 9200 क्यूसेक। उन जे हुजण जे बाद नारा केनाल जूं अक्सर टेलूं मतिलबु नारे मां जेके बि केनाल निकिरनि था उन्हनि मां जेके केनालनि मेन केनालनि मां शाखूं निकिरनि थियूं न उन्हनि जूं अक्सर शाखूं शदीद पाणी जे बहिरान जो शिकार आहिनि। इहा सिर्फ़ु इरीगेशन जी नाअहली है, उन जे करे भोगे आबादगार थो हज़ारे आबादगार तव्हां ॾिसो पिया त हिते मिठी मिरपुखास मेन रोड ते धरणो आयो आहे। उनजो धरणे जो मक़सदु इहो आहे त असांजो बिना जवाज़ बगी माइनर जेका जुमड़ाऊ केनाल जी मेन टेल आहे उनजो बिला जवाज़ पाणी बंदि कयो वियो आहे। असां सां हिते पहिरीं हिननि ॻाल्हियूं कयूं, असांखे चयूं त तव्हांखे असीं पाणी रेगुलर करे था ॾियूं। उहो 7 ॾींहं पाणी हलायूं, उनमें 2 ॾींहं हलियो, 2 ॾींहं कोन हलियो। जॾहिं सूरत हाल इहा आहे त नारा केनाल 9400 खां क्रॉस थी वियो आहे, पाणी जी का खोट कोन्हे। ऐं कानून इहो हूंदो आहे त बाबा जेको आहे मथे मुंड ते रोटेशन करे वाराबदी करे टेल खे पाणी ॾियणो हूंदो आहे, पर हिते नाइंसाफ़ी है टेल जो पानी बंद किया वेठा आहिनि। पूरा मन धरणो है छाकाणि त असां हिते बीमार मरीज़ के छॾियूं पिया, एम्बुलेंस वग़ैरह छॾियूं पिया, फैमिली ते जेके मोटरसाइकिल ते फैमिली वारा उन्हनि खे छॾियूं पिया। बाक़ी बसूं गाॾियूं इहे जेके टैंकर वॾा बीठा आहिनि उहे लाज़मी असीं कोन पिया छॾियूं। असां पाणी न आहे, फसल सुकी आहिनि असांजा, मिर्च टमाटो बसर जेके थोरा घणा पोखिया कती वारा उहे सुकी सड़ी ख़तम थी विया। मिर्चनि जा ॿिज 2 नंबर मिलिया, उहे फसल ख़तम थी विया। हाणे कणिक ऐं ॿियनि फसलनि लाइ पाणी कोन्हे असां वटि, पीअण जे लाइ पाणी कोन्हे। हींअर बि असांजो जो चेट जो फसल आहे पोखण महिल थोरो घणो पाणी जी शार्टेज हुई, पर हाणे हींअर हिन वक़्तु ताईं पाणी जेको आहे सो नारे में पंहिंजो जेको ज़रूरत आहे ओतिरो आहे। उन ज़रूरत जे पाणी हूंदे बि असांखे जेको 70% खोट ॾियनि पिया। असांजो अॼु जो जेको धरणो आहे मुतालबनि जी मञता ताईं जारी रहंदो। असांजो फर्स्ट मुतालबो इहो आहे त जल्द खां जल्द बगी माइनर में पाणी ॾिनो वञे। उनखां पोइ असांजो ॿियो मुतालबो आहे त एसडीओ हबीबुल्ला बिरेमानी जेको 20 सालनि खां असां ते मुसलत कयो वियो आहे उन खे फिल फोर हितां खां बरतरफ़ करे ऐं असांजो जेको पाणी उहो असांखे ॾिनो वञे। इन्हनि जो मुतालबो आहे त बगी माइनर शाख में पानी की अतरादू खोट फौरी तौर ते ख़त्म करे एसडीओ इरीगेशन कोट गुलामोन के बरतरफ़ कयो वञे। कैमरामैन अब्दुर्रहमान जरवार सां गॾु सुरेश कुमार, टाइम न्यूज़ जुडो।